पूरे मुल्क जियां उडेरुलाल विलेज में भी जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। इन सिलसिले में मरकज़ी जुलूस ॾींहं जो 2 वॻे फैज़ान मस्जिद खां बरामद थियो, जेको मेन रोड बस स्टॉप खां थींदो दरगाह शेख मोहम्मद ताहिर अल मारूफ उडेरुलाल ते इक़्तिदाम पज़ीर थियो। इन मौक़े ते सॼो शहर अहमद मुस्तफ़ा जे नारनि सां गूंजण लॻो। रैली में अलामा महफूज़ नईमी, मोहम्मद इब्राहिम ख़ासकली, ग़ुलाम नबी मौरोजो, अली शहर हकड़ो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते हली दुनिया में वॾियूं कामयाबियूं हासिल करे सघजनि थियूं। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त जेकॾहिं असांखे पंहिंजे प्यारे आका सां हक़ीक़ी मोहबत आहे त उनखे उन जी सीरत ते बि अमल करणो पवंदो। हुन चयो त क़ुर पाक असांखे बार बार काइनात में गौर फ़िक्र करण जी तलक़ीन करे थो। असां क़ुर शरीफ़ जे उन हुक्म ते अमल करियूं त असां अञा बि वधीक इल्मु ऐं कामयाबियूं हासिल करे सघूं था। जलसे जे इख़्तिताम ते दरगाह उडेरुलाल जे खादी नशी ग़ुलाम अब्बास शेख सां गॾु फ़क़ीर इम्तियाज़ शेख, शमशेर शेख ऐं सैयद महफूज़ शाह जिन दरगाह उडेरुलाल ते चादर चाढ़े पूरी उम्मत मुस्लिमान लाइ इज्तिमाई दुआ घुरी वई। जीअं त अल्हम्दुलिल्लाह सॼी दुनिया में मुसलमान अल्लाह ताला जे नबी आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जश्न विलादत ऐं ख़ुशी मल्हाइनि पिया, तीअं असांजे उडेरुलाल में बि अल्हम्दुलिल्लाह मुसलमाननि बिला तफ़रीक़ सभिनी फ़िरक़नि जे माण्हुनि सभिनी मुसलमाननि गॾिजी हुज़ूर जी ख़ुशीअ में शरीक थिया ऐं अल्हम्दुलिल्लाह आख़िर में हिते हिन सिंध जे मशहूरु वलीअ हज़रत शेख मोहम्मद ताहिर रहमतुल्लाह अलैह जे दरबार ते बि हाज़िरी थी ऐं दोस्त गॾिजी उते दुआ घुरीसूं। असांजे रूट में शामिलु हूंदो आहे त असां इब्तिदा अल्लाह जे मस्जिद खां कंदा आहियूं ऐं इख़्तिताम दरगाह ते कंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह हिन बुज़ुर्गनि जी महिनतुनि जो सिलो आहे जो हीअ दरगाहूं हीअ मस्जिद असांजा फ़िरक़े वारो माण्हू अची सघे थो हिते हिन बुज़ुर्ग जे दर ते हाज़िरी ॾींदा आहियूं त तमामु दीन जो कमु कयो, असां कयो। सो अलाह जो शुक्र आहे इहे जेतिरा वधीक मुस्लमान दोस्त असांजा गॾु थिया ऐं अल्हम्दुलिल्लाह उडेरुलाल जो मरकज़ी जुलूस हो जंहिंमें 7,000 जे तइदाद में माण्हू गॾु थियनि था ऐं अल्लाह ताला उन सभिनी जी हाज़िरी क़बूल फ़रमाए, जिन जिन ताउन फ़रमायो अल्लाह उन ख़िदमत नसीब फ़रमाए। माशाअल्लाह वाहिद दरगाह आहे जिते हिंदू मुस्लमान ॿई ईंदा आहिनि ऐं ॿई पंहिंजा आहे जिते हिंदू मुस्लमान ईंदा आहिनि ऐं हिते ज़ात बात फ़िरक़े जी का छेड़छाड़ न आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।